अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़र में सगा पारां 2 ॾींहं लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। सगा जे सदर जाम जावेद उनर जी कोशिश सां अस्पताल में लॻल अखियुनि जी कैंप में अखियुनि जा ऑपरेशन या अखियुनि जी बीमारियुनि जो मुफ़्त इलाज कयो वियो। उन मौके ते सर्जन डॉक्टर नईमुल्ला शेख चयो त अखियुनि जा लेंस तमामु घणा महांगा हुजण करे ग़रीब माण्हू अखियुनि जो ऑपरेशन नथो कराए सघे। सगा दौलतपुर जे सदर जाम जावेद उनर जो त अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाइण जो मक़सदु गरीब बेपहुच माण्हुनि जो मुफ़्त में इलाज करणु आहे। हिन जो त 2 ॾींहं जे लॻल कैंप में अखियुनि जे माहिर डॉक्टर मरीज़नि जा ऑपरेशन करे खेनि दवाऊं ॾिनियूं वेंदियूं। उन मौके ते उस्ताद मोहम्मद सलीम सोलंकी, डॉक्टर ज़ाहिद आराइन, अब्दुल रशीद दाहिरी ॿिया मौजूद हुआ। अखियुनि वारी अस्पताल जेके हैदराबाद पीसीबी जो डिस्ट्रिक्ट शेख बि हैदराबाद कांगा जो ये कैंप असां ॿी कैंप पे आणूं। पोएं साल बि असां कैंप लॻाई सुठे नमूने सां ऑपरेशन कराया ग़रीबनि जा। हीअ कोशिशि असांजी आहे महांगाई दौर में असीं ही वधि में वधि ग़रीबनि खे फ़ाइदो ऐं हिन ॾिसो था डॉलर चढ़ियो आहे न, हिन जो ऑपरेशन बि महांगो थी वियो। पोएं साल 25,000 ताईं ऑपरेशन 40-50,000 था। असांजी सिंगार जे दोस्तनि जी गॾी हुकूमत अमली आहे त ग़रीबनि खे मेरिट ते असां ही करायूं पिया। त असां सिफारिश करणु नथा चाहियूं। असांजो जेको ग़रीब अचे उहो लाइन में बीहे, लाइन में डॉक्टर ॾिसे, उनखे सॼो बायोमेट्रिक वग़ैरह थी वञे ऐं एंटी एलर्जिक या एंटीबायोटिक असीं उनखे ड्राप्स वग़ैरह ॾेई उन पोइ असीं ऑपरेट करायूं। कैंप लगी है अड़े दौर में जिते गुरबत घणी है केतिरा का पेशेंट लेडीज केतिरा का बूढ़ा मर्द हितां जा इलाइक़े जा माण्हू बाक़ी उनखे नूर मिलंदो हिकु वॾी ख़ुशी अजीब असां जेका आहे कैंप सिगा ब्रांच दौलतपुर तरफ़ां लॻाई आहे हर साल लॻाईंदा आहियूं। ऐं हिन कैंप में जाम जावेद ऐं नायब सदर अब्दुल रशीद दाहिरी ऐं साईं अब्दुरहमान गाचो साहिबु, साईं असलम पली साहिबु जंहिंजे सहकार सां इहे कैंप हर साल लॻाईंदा आहियूं। हिन कैंप में ऑपरेशन थींदा ऐं हेपाटाइटिस बी ऐं सी जी टेस्ट कई वेंदी। उन खां अलावा शुगर टेस्ट कई वेंदी ऐं जेको बि कमु आहे उहो असां मुकमल सलाही ऐं फ्री ऑफ कास्ट करियूं। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन दौलतपुर ब्रांच जी तरफ़ां जेका आहे अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई पई जेकी हर साल असां लॻाईंदा आहियूं त जीअं ग़रीब माण्हू इन मां मुस्तफ़ीद थियनि। असां हींअर जेको आहे अॼु जेको पेशेंट अचनि पिया उन्हनि खे जेके ऑपरेट आहिनि मोतियो जिन मां ज़ाहिर पिए थिए उन्हनि खे जेको आहे एंटीबायोटिक ते रखूं पिया ऐं सुभाणे उन्हनि जा ऑपरेशन कया वेंदा। डॉक्टर नईमुल्ला शेख जेको आहे ऑपरेट कंदो ऐं हीअ जेकी जेको अवेयरनेस असां ॾिनी आहे दौलतपुर ऐं उनजे आसपास जे माण्हुनि में त जीअं उहे मुस्तफ़ीद थियनि। 40 खां 50,000 ताईं जेको आहे ख़र्चु अचे थो तक़रीबन ऑपरेशन जो, त ग़रीब माण्हू उहो भरे नथो सघे। त हीअ जेके ऑपरेशन आहिनि सिगा ब्रांच दौलतपुर जे तावन सां कया पिया वञनि जिन में जेको आहे माण्हू ॾिसो तमामु बहितरीनु वठनि पिया ऐं हितां जी बहितरीनु ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।